नाज़रीन, अहम ख़बर आहे। आगाह करियो पिया अव्हांखे रानीपुर जी पीराणी हवेली में वहशत ऐं दहशत जो निशानो बणाए मारियल फातिमा फड़ो जे क़त्ल केस जो जवाबदार पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ये गंबट खां नाज़रीन अहम ख़बर आहे। आगाह कंदासीं अव्हांखे फातिमा फड़ो क़त्ल केस में नामज़द जवाबदार पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम खबर है नाज़रीन, आगाह कंदासीं अव्हांखे गंबट खां फातिमा फड़ो क़त्ल केस में नामज़द जवाबदार पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पीर फयाज़ शाह कुछ देर पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, जंहिंखां कुछ बाद खां पोइ हुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। गंबट खां अजीब लाखो लाइन ते मौजूद आहे। जी अजीब, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फातिमा फड़ो केस जो जवाबदार सैयद फयाज़ हुसैन शाह पंहिंजे हवेली तां पंहिंजे दरगाह तां गिरफ़्तार थी वियो आहे। यादि रहे त पीर सैयद फयाज़ हुसैन शाह प्रोटेक्शन बेल सिंध हाई कोर्ट बेंच हैदराबाद मां हासिल कई, जंहिंखां पोइ अॼु हुन सहाफ़ियुनि खे वॾे तइदाद में घुराए करे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई त ओचितो पुलिस जा अटाला जेका आहिनि उहे पुॼी विया, जंहिंमें 6 खां 7 पुलिस जूं मोबाइलूं हुयूं, जिन दरगाह खे चइनी तरफ़नि खां कड़ो चाढ़े ऐं फयाज़ शाह जे अंदरि हवेली में दाख़िल थिया, जिते फयाज़ शाह दस्तगीर हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस करे अंदरि पुलिस पहुची हुनजो सर्च ऑपरेशन बि कयो ऐं फयाज़ शाह खे गिरफ़्तार करे नामालूम हंध ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। यादि रहे त फयाज़ शाह जी धीउ जेका आहे हिना शाह उहा अञा ताईं गिरफ़्तार न थी सघी आहे, जॾहिं त फयाज़ शाह जो ॼाटो जेको आहे असद शाह उहो पुलिस तहवील में आहे, जेको पुलिस जे रिमांड में आहे। पुलिस मूजिबि त फयाज़ शाह जे गिरफ़्तारीअ लाइ असां छापा हणी रहियासीं। फयाज़ शाह ते फातिमा फड़ो केस समेत कुछ ॿिया केस भी दाख़िल आहिनि, जिन में असांखे घुर्बल हुयो ऐं फातिमा फड़ो केस जे जवाबदारनि खे पनाह ॾेई वेठो हुयो ऐं सहूलियतकारी वारो किरदार बि अदा करे वेठो ऐं पंहिंजे धीउ हिना शाह खे पनाह ॾेई वेठो। उन सहूलियतकारी वारे केस में बि असांखे घुर्बल हो। ही सिर्फ़ु हिकु केस में ज़मानत कराए आयो, जेको हैदराबाद मां हाई कोर्ट मां प्रोटेक्शन बेल हासिल करे आयो। सहूलियतकारी वारे केस में असांखे घुर्बल हो। जी ठीकु आहे अजीब, अव्हां जी महिरबानी। नाज़रीन, आगाह कंदासीं अव्हांखे गंबट खां फातिमा फड़ो क़त्ल केस जो मुख्य जवाबदार फयाज़ शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस करण खां पोइ पीर फयाज़ शाह खे हिरासत में वरितो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। रानीपुर खां गुलशन चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी गुलशन, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो हलां त ख़ैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो दस्तगीर हाउस ते चढ़ाई कई आहे। चढ़ाई दौरान जेको आहे सो फातिमा फड़ो केस में नामज़द जवाबदार पीर फयाज़ हुसैन शाह खे पुलिस गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फयाज़ शाह 2 ॾींहं अॻु हैदराबाद जी हाई कोर्ट मां 7 ॾींहंनि जी 50,000 मुजरिम एवज़ जेको आहे सो अबूरी ज़मानत हासिल करे वरिती हुई, जंहिंखां पोइ पीर फयाज़ शाह अॼु रानीपुर पहुची दस्तगीर हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिंखां पोइ पुलिस वॾे अटालनि समेत जेको आहे एसएचओ बचल काज़ी ऐं एसएचओ अब्दुल जब्बार मेमन जी अॻुवाणी में दस्तगीर हाउस ते चढ़ाई करे पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। जी ठीकु आहे गुलशन, अव्हां जी महिरबानी। आगाह कंदासीं नाज़रीन अव्हांखे गंबट खां फातिमा फड़ो क़त्ल केस में नामज़द जवाबदार पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार कयो वियो आहे।